सिंधड़ीअ में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान बिजली जी किरियल तार मां नींगर खे करंट लॻो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। आतना मोरीअ वटि ऑपरेशन दौरान 11,000 वोल्ट जी किरियल तार मां 11 वरियनि जे शौकत शर खे करंट लॻो। नींगर खे करंट लॻण खां पोइ इलाइक़े वासियुनि पारां क्रेन ड्राइवर खे मारकुट कई वई। अमलो ऑपरेशन बंदि करे फ़रार थी वियो। नींगर जे वारसनि जो चवणु आहे त बिजलीअ जो करंट लॻण सबबि नींगर जी बांह ऐं पेरनि जूं आङुरियूं मुतासिर थियूं आहिनि। तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदालती हुकुम ते आपाशी खाते पारां जेके वाहन ऐं शाखनि जे कपनि ते जेके गैर कानूनी अदावतूं आहिनि उन सिलसिले में सिंधड़ी सब डिवीज़न जो आतणा मोरी आहे, जिते मिठड़ाऊ केनाल ऐं छोरकी शाख ऐं पली शाख ते जेके बि गैर कानूनी अदावतूं त उन्हनि खे जेका हटायो पियो वियो। उन महिल जेको आहे वापदा वारनि खे इतला न ॾिनो वियो, न ई उन इलाइक़े जी का बिजली काता कई वई, जंहिं सबबि जेको आहे सो एक्सीवेटर जे ज़रिए जेके तारूं टुटियूं 11,000 जूं ऐं उते जेॾी महिल मजमू गॾु थी वियो ऐं इनक्रोचमेंट हटी रही हुई त उन महिल जेको आहे 11 वरियनि जो मासूम नींगर आहे शौकत शर, उन जो जेको आहे सो बांह ऐं टंग खे ते जेको आहे तार लॻण सबबि उनजी जेका आहे टंग ऐं बांह जेका आहे उहा सड़ी ज़ख़्मी थी वई। उनजी जेको आहे पेरनि जूं जेके आङुरियूं सड़ी वियूं ऐं बांह जेका आहे मुकमल तौरु सड़ी वई हली। उनखे जेको आहे तिबी बुनियादनि ते पुलाडियूं इस्पताल आंदो वियो, जितां खां खेसि हैदराबाद बर्नवार्ड जेको आहे मुंतक़िल कयो वियो आहे ऐं क्रेन खे जेको आहे सो पुलाडियूं। ठीकु आहे असद शर, महिरबानी अपडेट जे लाइ।